अस्सलाम वालेकुम। हर इंसान जे अंदरि हिकु जानवर हूंदो आहे, पोइ उन ते इहे अॻे ॾंद कथाऊं ठहियूं त अॻे माण्हू भेड़िया थी वेंदा वग़ैरह। कुझु फिल्मूं बि ठाहियूं आहिनि। हक़ीक़त में इंसान जे अंदरि वाक़ई जानवर आहे, पर हुन जे बेनक़ाब थियण सां हुनजो जिस्म चेंज कोन पियो थिए, पर हुनजी दिलि सख़्तु पई थिए। मुंहिंजी नज़र में इहो लाह जो तोहफ़ो आहे जेको हुनखे मुश्किल वक़्त में इस्तेमालु करणो आहे। जीअं मैनेल सिंह फिल्म में ॾेखारियो वियो आहे, एंड में उहो जानवर सां जानवर थी थो विढ़े। मतिलबु त पंहिंजे अंदरि मौजूदु जानवर खे सही वक़्त ते सही इस्तेमालु पियो करे। अगेन उहा ई ॻाल्हि त जिस्म चेंज न थींदो आहे, पर दिलि सख़्तु थी वेंदी आहे। पर हीअ त फिल्म आहे, हिन में एनिमेशन बणाए मिड़ई ॾेखारियो वियो आहे। फिल्म जो मक़सदु इहो आहे त जेको माण्हू सोचींदा आहिनि उन शइ खे एनिमेशन में बणाए स्क्रीन ते हलाइजे। इन में ॾेखारियो वियो आहे त ख़ौफ़ जे मैदान में तव्हां जानवर बणिजी वञो। जे तव्हां परेशानीअ जी सोच में पवण जे बजाए मुखालिफ़ खे हेठां मथां ज़रब ॾियण जी सोचो ऐं ज़ालिम बणिजी कड़को। अलाह जी बणियल काई बि शइ फुज़ूल न आहे। अनलीश द बीस्ट इन योर टफ मूवमेंट्स एंड यूज़ योर गिफ्ट। पर किथे किथे तव्हांखे न ताक़त ते कंट्रोल करणो पवंदो। हीअ एक्सप्रेशन जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो पंहिंजे अंदरि जे जानवर ते कंट्रोल करणु आहे। हर ताक़त जो सही जॻह ते सही वक़्त ते सही इस्तेमालु करण ई हिकमत अमली आहे। अब मेरे आदमी तुझे तोड़ेंगे। ये लो। उठ। आम आदमी सोता हुआ शेर है, उंगली मत कर, जाग गया तो चीज फाड़ देगा।